नवदेरो खां इरादो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो सिंध में सरकारी मुलाज़िमनि जे हक़नि जी लताड़ ख़िलाफ़ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सर ते गुज़िरियल 11 ॾींहनि खां हलंदड़ एहतिजाजी तहरीक मुसलसल जारी आहे। सिंध समेत नईं देर शहर में समूरा सरकारी स्कूल ऐं कॉलेजूं बंदि आहिनि ऐं ॿारनि जी तालीम ठप बणियल आहे। म्यूनिसिपल कमेटी में ऑफिसुनि जी तालाबंदी सां गॾु अस्पताल में ओपीडीज़ जो सिलसिलो बंदि हुजण करे अवाम मुश्किलातुनि जो शिकार आहे। शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट गस्टा पेटर पारां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल वन खां वॾी एहतिजाजी रैली कढी वई। हाफ़िज़ मुश्ताक कोरेजो मंसूर खोखर हसामुद्दीन भुट्टो मशकूर काज़ी सिकंदर जरवार नज़ाकत कल्होड़ो राशिद मेमण इरफान मंगी इमदाद मीरानी एजाज पिताफी ऐं ॿिया एहतिजाज में शामिल हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे प्रेस क्लब पहुची धरणो हयो वियो। सिंध जा समूरा मुलाज़िम सरापा एहतिजाज आहियूं पर हिन वक़्त ताईं हुक्मरान असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम करण लाइ तयार नाहे। मुज़ाहिरीन डीआरए ग्रुप इंश्योरेंस बैनुअल फंड असांजे पघारुनि मां काटण बावजूदि असांखे नथो ॾिनो वञे जेको 3 सूबा पंहिंजे मुलाज़िमनि खे ॾियनि पिया ऐं सिंध सूबो मुल्क जो वाहिद सूबो आहे जेको मुलाज़िमनि सां ॿ अखियाई करे हक़ फॿाए रहियो आहे। मुज़ाहिरीन जी मरकज़ी क़यादत चीफ सेक्रेटरी सां ॻाल्हाए पंहिंजा मुतालबा पेश कंदे जेकॾहिं मुतालबा तस्लीम न कया विया त तहरीक जारी रखी वेंदी। मुज़ाहिरीन 6 अक्टूबर ताईं मुतालबा न मञिया विया त पोइ दमादम मस्त कलंदर थींदो ऐं मुतालबा तस्लीम थियण ताईं वापसि न मोटंदासीं। चिता